नौशरो फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मुल्क में वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी ऐं बदअमनीअ जे ख़िलाफ़ नौजवान समाजी इतिहाद यूसी ठठ ॻोराहो कोड़े जा भाण मिठाड़ीअ जे शहरनि पारां प्रेस क्लब नौशरो फिरोज पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी ज़ाहिद पंवर, सूफ़ी ख़ालिद चना, महबूब मल्ला, ज़ैनब पीरज़ादो, शबाना पीरज़ादो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन पंहिंजे खिताब में चयो त निगरान सरकार पारां अचानक ग़रीब अवाम मथां महांगाई करे आम माण्हूअ जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। गुरबत सबबि माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि, मगर हुकुमराननि जे कननि ते जूं बि कान थी सघी। आख़िर में हुननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी सरकार फौरी तौर ते महांगाई ते कंट्रोल करे, ॿी सूरत में अवाम मुल्कगीर तहरीक शुरू कंदी ऐं रोड रस्ता बंदि कया वेंदा, जंहिंजी ज़िम्मेवार मौजूदा सरकार हूंदी।